लाउड को परे तो सब स्पीकर को दोस्तों जीअं त सुबुह 11 बजे खां असां कोरंगी बिलाल चौरंगी ते मौजूद आहियूं। पुरमन धरणो तमाम सादा मुतालबा खणी ते पहुतासीं ऐं ही त हिकिड़ी आर्टिस्टिक मिलेनियर जेका है कंपनी आ, पर हर ॿी कंपनी में इहो मसलो हुयो आम गरीब माण्हुनि जे रोज़गार जो। उन्हनि सां बेहयाई जो माटेली मां वारो सलूक तज़लील इज़्ज़त नफ्स के मजरू करण जो जेको मामलो असां ताईं पहुतो उनखे असां रेज़ कयोसीं, इशू कयोसीं, कोशिश कईसूं त मामला हिन धरणे खां अॻु मज़दूरनि जी ख्वाहिश मुताबिक़ पूरा थियनि, हल थियनि, पर शायदि उन सेठ के उहा मुहज़िब बंद कमरे में इथिकल वे में ॻाल्हि सम्झ न आई ऐं स्ट्रीट पावर ॾिसी ही धरणो हणण खां पोइ इन ॻाल्हि ते मजबूर थियो त मां तव्हांजा सभु मुतालबा मञण जे लाइ तयारु आहियां। आखिरकार let me say credit goes to SSP Korangi, credit goes to Korangi Association of Trade and Industries। उन्हनि जी सच्ची नियत मूवमेंट बाय मूवमेंट पॉजिटिविटी सां रेस्पॉन्स ऐं सिंधी माण्हुनि जी वार जी मां दिल सां वाखाण कयां थो त अहिड़ा ऑफिसर जेके मनसब ते पिया आहिनि पर ग़रीबनि सां गॾु बीठा आहिनि, उन सेठ सां गॾु आहिनि बीठा, उनखे सलाम थो पेश कयां त ही जेके पुलिस जा ऑफिसर असां सां गॾु आहिनि इन्हनि जी काविशनि खे, इन्हनि जी महिनतुनि खे, इन्हनि सचाइनि खे बि सलाम था पेश कयूं। जेके असांजा वकील बणिजी आया त दंड हणणो हुयो असांखे, पर मूड चेंज थियो, आया त आंसू गैस खणी एक्स्ट्रा नफ़री खणी ईस्ट जोन जी आया, पर शायदि असांजा मासूम चेहरा पेट बुखायल मज़दूर ॾिसी हिननि खे बि तरस आयो आहे त हिननि उबतो वरी असांजो केस विड़ियो आहे वञी उते फैक्ट्री में। पोइ तक़रीबन 7 ॾींहंनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि 3-4 कलाकनि जे दौरान। आख़िरकार जेके मुतासिरीन हुया राय मक्सिया, आशिक लेगारिया, अजहर लेगारिया, यूनुस लेगारिया, जेके भी दोस्त जिन सां इशू हुयो उहे त मजमूई तौर ते सभिनी सां आहे, पर जेको बुनियादी असांजो मुतालबो डिमांड हुई बिना ॾोह जे जिन खां नौकरी खां फारिग कयो वियो, तज़लील कई वई, दाबा धमकी ॾेई ब्लैक लिस्ट कयो वियो, एतिरी सितम ज़रीफ़ी कई वई जो उन कैप्टन जे चवण ते ॿी का 5000 फैक्ट्री जेके मौजूद आहिनि का बि हिननि नौजवान खे रखण खां तयारु न हुई, छाकाणि त इशारो ॾेई छॾियो त ही गुंडा आहिनि। सभु ॻाल्हियुनि जो मैंडेट, ॻाल्हियुनि जो अख़्तियार, फ़ैसिले जो अख़्तियार अॼु असां आम रिवाजी न कयो। को लीडर मुश्ताक सरकी न वियो ॻाल्हाइण, मूं सॼो धरणे जो अख़्तियार हिन पोरियतनि मज़दूरनि खे ॾिनो, ब्लैंक चेक पंहिंजो त जेको तव्हांजो फ़ैसिलो उहो असां सभिनी जो फ़ैसिलो हूंदो। ऐं ही मिलण विया, सॼा मुतालबा हिन जा मंज़ूर थिया। पहिरियों भेरो आहे त GM कैप्टन मेजर जेके हुया उहे हिननि सां गॾु हिक ई कुर्सी ते वेठा, साम्हूं अख अख में मिलाए जंग ते रखी मज़दूर ऐं GM खे गॾु विहारियो असां। इहो आहे स्ट्रीट पावर, इहा आहे कमिटमेंट, इहे आहिनि आदर्श। जॾहिं तव्हां क़ौम जे लाइ कयो था, मज़दूरनि जे लाइ कयो था त वॾा बुत टही था पवनि। त असां हिननि खां हाल वठंदासीं त हिननि जेको ॻाल्हायो आहे ही मुतमिन आहिनि त धरणो ख़तम था कयूं, ही न आहिनि मुतमिन त हिन पुलिस जी मौजूदगी में दमादम मस्त कलंदर कंदासीं।
जेको अॼु धरणे जो सॾु कयो भाउ मुश्ताक सरकी जेको सो सुबुह खां वठी असां सां गॾु एॾी गर्मी में बीठो रहियो, वेठो बि कोन, छो जो मुंहिंजा सिंधी दोस्त सभु बीठा आहिनि, मां बि तव्हां सां बीठो रहंदुमि। असां वॾी कोशिशि कईसीं, तव्हां विहो लेकिन न वेठो। साल पहिरियां मुंहिंजो इहो मसइलो कंपनी में हुयो जेको हिन वक़्त ताईं हो हल न पिया कनि। मां भाउ मुश्ताक सरकी ॾे वियुमि, भाउ मुश्ताक सरकी उन्हनि ॾे कॉल कई लेकिन हुननि कोई रिस्पॉन्स न ॾिनो। उन जे बावजूदि भाउ मुश्ताक सरकी धरणे जी कॉल ॾिनी। कॉल ॾियण खां पोइ हो एॾा मां ख़ौफ़ज़दा ॾिठा, परेशान ॾिठा, जो गोॾनि ते वञी झुकिया, भाउ मुश्ताक सरकी वटि वेठा ऐं भाउ मुश्ताक सरकीअ चयूं त कुझु दोस्त असां न रखंदासीं, उन्हनि खे इग्नोर पिया कनि। भाउ मुश्ताक सरकी चयो ईअं न थींदो, रखबा सभई रखबा, न त कैंसिल आहे। जेको आहे सो वरी ॿीहर भाउ मुश्ताक सां मीटिंग रखी वई SSP ऑफिस में, जंहिंमें भाउ मुश्ताक जी हुननि मां पाण मौजूदु हुयमि। उन में SP साहब ऐं भाउ मुश्ताक सरकी जे विच में झड़प थी। असांजे मसइले ते को भाउ मुश्ताक सरकी जो ज़ाती मसइलो न हुयो। मां वादे कंदो हलां अॼु धरणो भाउ मुश्ताक जो कामयाब थियो आहे ऐं हो गोॾनि ते झुकिया आहिनि। अच्छा, उन्हनि कुझु दोस्त हिन कंपनी में रखिया आहिनि ऐं कुझु दोस्तनि जो ज़िम्मो खयो आहे त ॿी कंपनी में इन खां सुठी पोस्ट ते असां रखाईंदासीं। तमामु घणो थोरा तो मुश्ताक सरकी जो बिना लालच जे, बिना जवाब जे मज़दूरनि जी, ग़रीबनि जी, मिस्किननि जी ख़िदमत करे थो, इंशाअल्लाह कंदो रहंदो। जी जी बिल्कुलु, ॻाल्हियुनि जो अख़्तियार असांखे ॾिनो वियो ऐं असांजो इहो फ़ैसिलो हुयो जेको थियो। जीअं त मां हिकिड़ो सॼी सिंध में मैसेज ॾियणु चाहियां थो ऐं असांजे पाकिस्तान में ॾींदो इंशाअल्लाह। पाकिस्तान गबार में जेके असांजा दोस्त आहिनि उहे बि ॿुधनि, जेके चवंदा आहिनि त सिंध जा मथियां लीडर गद्दार हूंदा आहिनि, एजेंट हूंदा आहिनि ऐं असांखे इस्तेमालु कंदा आहिनि। मां उन्हनि खे वाज़े मैसेज ॾियणु चाहियां थो त अॼु 5 ॾींहंनि जी महिनत खां पोइ जॾहिं नतीजो निकितो, जॾहिं एॾियूं ऑफरूं आयूं, उन्हनि खां पोइ मुश्ताक सरकी साहब उन्हनि जे साम्हूं न झुकियो, न SP साहब जे आॾो, न DIG साहब जे आॾो, न इन्हनि फिरोननि जे आॾो, न सेठनि जे आॾो। उन जॾहिं असां कामयाब धरणो हयो, धरणे खां पोइ जॾहिं असां सां ॻाल्हियूं थियूं, ॻाल्हियूं करण खां पोइ असांखे मुश्ताक साहब एॾी इज़त ॾिनी जो मां सॼी ज़िंदगी उनजो थोरो नथो लाहे सघां। फुल फ्लेज असांखे छॾे, सभु अख़्तियारात असांखे ॾेई छॾियईं त तव्हां वञी ॻाल्हायो, जेके तव्हांजा मुतालबा आहिनि तव्हां रखो, जेको तव्हां एक्सेप्ट कंदो उहो सही आहे, जेको न कंदो उहो ग़लति आहे। जेकॾहिं तव्हांखे सम्झ अचे थी त मां ॻाल्हियूं बरक़रार रखंदुमि, मां हिते बीठो आहियां बिलाल चौरंगी ते। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ न ईंदी त मां दमदम मस्त कंदुसि। ऐं असां वञी अंदरि कैफ़ियत ॾिठी, जेका कैफ़ियत मैनेजमेंट जी उन्हनि जी हुई, असां उन्हनि ते असांखे तरस अचे पियो। असां उन्हनि जी कमज़ोरी ॾिठी, असां उन्हनि जो झुकण ॾिठो। असां निमी सलाम पेश कयूं था मुश्ताक अहमद सरकी साहब जो, जंहिं असांजे हिन मुश्किल घड़ी में बिना कंहिं लालच, बिना कंहिं जवाब असांजी एॾी हेल्प कई आहे। ऐं असांजे पूरी क़ौम जे लाइ हुन जेको ॻाल्हायो आहे त सूमर ते सिर्फ़ु हे माण्हू न बल्कि 150 माण्हू ॿियो हिते रखंदा ऐं तवील कंपनियुनि में, ॿिए हिसाब किताब में ऐं ॿियनि यूनिटनि में असांजा माण्हू सिंधी वेंदा। ऐं अॼु खां पोइ असांजो हिकिड़ो बि सिंधी न ब्लैक लिस्ट थींदो, न कंपनी मां निकिरंदो, न को कॾहिं निंदण कोई थींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो गॾु थियण जो मक़सदु अॼु सिंध जी बका जे लाइ, सिंध जे उन सभिनी फ़र्दनि जे लाइ, ईअं न त को राय मंसी या यूनिस लिगारी, आशिक लिगारी या पंहिंजो दोस्त अज़हर लिगारी न, बल्कि पूरी इंडस्ट्रियल एरिया में जेतिरा बि सिंधी रहनि था, जंहिं क़ौम सां तालुक़ रखनि था, उन्हनि जे लाइ त मां उन तनक़ीद भाउ मुश्ताक सरकी साहब ते जेके तनक़ीद करनि था उन्हनि खे मां हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ॾींदुमि। तव्हां जेतिरी तनक़ीद कंदा उहो मुश्ताक सरकी साहब जी टीम असां उन जवाब ॾेई था सघूं। ऐं ॿियो 5 ॾींहंनि जी महिनत जे रंग लाहियो आहे, कंपनी मैनेजमेंट असांखे एक्सेप्ट कयो, उन्हनि असांखे घुरायो। ये भाउ मुश्ताक सरकी साहब जी वॾी महिरबानी, असां मथो नियायती
असांजो शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी सभिनी असां सॼी सिंध खे ॿुधायूं था ही जेके मुंहिंजे व्हाट्सएप आया आहिनि त इन कंपनी जी गारंटी SSP साहब भी खई आहे ऐं कोरंगी एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री लेटरेट ते खई आहे त इंशाअल्लाह मुस्तक़बिल में इन कंपनी तरफ़ां कंहिं बि माण्हू खे का तकलीफ़ न ईंदी। इहो लिखत में आहे। SSP साहब इन समूरनि SHO DSPs इहो वाज़े तौर ते ख़ातिरी करे आहे त जेतिरा बि सिंधी हूंदा हिन इलाइक़े में जेके भी बेरोज़गार हूंदा ही पंहिंजूं ज़ाती कोशिशूं वठी करे उन्हनि खे रोज़गार सां लॻाईंदा ऐं ही जेके सिंधी आबादियूं आहिनि हिते इंशाअल्लाह माण्हू घटि रोज़गार वधीक हूंदो ही आबादी क़ाइमु हूंदी त असांजा जेके हुया उहे पूरा थिया ऐं हिन वक़्तु छाकाणि त वॾे अंग में नौजवान मौजूद आहिनि हिन मूंखे SSP साहब सभिनी चयो मैनेजमेंट चयो त फैक्ट्री जा कुछ माण्हू भली अची तकरीर कनि पर छाकाणि त हिते वॻोड़ी भी माण्हू मौजूद हूंदा इन जे करे मूं सभिनी खे झलियो त ही पुलिस बीठी आहे तव्हांजा नुमाइंदा ॿिया बीठा आहिनि हिते कंपनी वारो कोन अचे जेको माण्हू कावड़ियल आहे उनजी का गारंटी न आहे त अमन अमान खे बरक़रार रखंदे असां उन्हनि खे न आंदो लाइव असां उन्हनि खे गॾु नाहे बीहारियो छाकाणि त हज़ारनि जो मजमू आहे पोइ सुभाणे को मिसहेप थिए त असांजो सॼो मक़सदु हरू भरू नाकाम थिया त सॼी सिंध खे मुबारक हुजनि ऐं वरी भी तमाम इंडस्ट्रियल जितने सेठ हैं उनको ये वाज़े पैगाम है कि मोहब्बत होगी मोहब्बत देंगे हम आपके इंडस्ट्रियल मसाइल के लिए आपके बाजू बनेंगे लेकिन हमारा कोई मजदूर जुबान की बुनियाद पर NIC की एड्रेस की बुनियाद पर ऐसे तजलील का शिकार होगा तो फिर ये पहला धरना नहीं है। अभी मैंने रास्ते देख लिए कोरंगी कहाँ से आना होता है गुलशन इकबाल और डिफेंस से तो मैं आऊंगा डंके की चोट पे आऊंगा जब भी कोई बुलाएगा तो इंशाल्लाह इस नियत के साथ कि सारे मसाइल अफवाम और तफहीम से हल हुए और पुलिस ने ताउन किया है काटी ने ताउन किया है जो हमारे म्यूचुअल फ्रेंड्स हैं जो सेठ हैं जो हमारे भी दोस्त हैं उनके भी दोस्त हैं उन्होंने और मेरे प्यारे दोस्त वन एंड ओनली समीर मीर शेख साहब जो एक बड़ा बिजनेस टाइकून है और वो सिंधियों के लिए हमेशा शाना बशाना आगे रहता है तो उसके लिए तालियां उन्होंने भी बड़ा किरदार। तो मैं काटी के चेयरमैन शेख उमर रेहान साहब का भी शुक्रिया अदा करूंगा। SSP कोरंगी फैसल अब्दुल्ला चाचर साहब का भी शुक्रिया अदा करूंगा कि आज उन्होंने पुलिस ऑफिसर बन के नहीं इंसान दोस्त बन के शख्सियत का किरदार अदा किया। सब लोगों ने आपके चूल्हे नहीं बुझेंगे सब रोजगार से होंगे तो हमारा कोई मकसद नहीं किसी को नुकसान पहुंचाने का। हम इसको स्मूथली खुश सुलूबी से खुशगवार माहौल में कॉल ऑफ करते धरने का हैप्पी एंड करते इस ख्वाहिश के दुआ के साथ के साईं भरचुनी साहब यहाँ खड़े वो दुआ करेंगे मशहूरी शरीफ साहब के हमारे साईं खड़े मुर्शिद वो दुआ करेंगे और उन कलमात के साथ हम अपने घरों को पुरअमन तरीके से जाएंगे इस दुआ के साथ कि किसी का चूल्हा ना बुझे। या अल्लाह अपने हबीब के सदके जिन्होंने इस खैर में अपना हिस्सा डाला है बातों की ज़ुबान से दिल से नीयत से वो अफसरान हैं सरमाएदारान हैं गुरबा हैं सबके बेड़े पार फरमा। मेरे मालिक ये फितने वाला ग्रुप नहीं था ये मिस्कीन और ज़ईफ़ों की मदद वाला एक छोटा सा आया था जैसे अबाबील खाना काबा की हिफाजत करने के लिए आपने फरमाए थे। ये गरीबों और मिस्कीनों की मदद के लिए मुश्ताक भाई आए थे सब हम आए थे। इनके ऊपर रहमत फरमा इनके खानदान के ऊपर रहमत फरमा इस गरीबों और मिस्कीनों के साथ मदद करने वाले के ऊपर रहमत फरमा पाकिस्तान का खैर फरमा पाकिस्तान की अफवाज का उसके शहीदों का दर्जात बुलंद फरमा रेंजर्स और पुलिस के शहीदों के दर्जात बुलंद फरमा पाकिस्तान के मिस्कीन मजलूम बंदों के ऊपर रहमत फरमा खुसूसी तौर पे हमारी सिंध में जो मिस्कीन सिंधी हैं कराची में हैं गरीब हैं ना मेरे मालिक नालायकी वाला उनके साथ रवैया है उनको हिदायत अता फरमा इन
तबीयत में अंदर फिरौनों को हिदायत अता फरमा। इनको इन मिस्कीनों के घरों पे, इनके बच्चों पे, उनके महीने के खर्चे पे जो एतराजात हैं, जो रुकावटें डाल रहे हैं, मेरे मालिक उनके कल्ब को मुनव्वर कर हिदायत अता फरमा, इस चीज से बाज आ जाए, इन सारी उम्मत के बेड़े पार फरमा। मुश्ताक भाई खैर के लिए आए थे, सलामती के लिए आए थे, अमन के लिए आए थे, गरीब के भूखे पेट के लिए आए थे। इनके रिज़्क में इस खिदमत के सदके बरकत फरमा, हर मुआज पे इनकी हिफाजत फरमा, इनकी टीम के ऊपर रहमत फरमा। या अल्लाह, ये कोई सियासत नहीं है, ये गरीबों की बात थी, ज़ईफों की बात थी। तू नियतों को जानने वाला है, हमें अपनी नियत का अजर तेरी जात से चाहिए, हमें वावा किसी की नहीं चाहिए, हमें वावा तेरे मलाइकों की तरफ से चाहिए। सलामती और सबको खुशहाली अता फरमा। इस गरीब और मिस्कीन मोहल्ले में मजदूरों का खैर फरमा, और SSP अब्दुल्ला चाचड़ साहब की जो काफिशें हैं, मेरे मालिक उसकी आल में, औलाद में, माल में, दर्जात में बुलंदी फरमा। साईं भट्ट साहब हैं, SHO गुलजार तुन्यो साहब हैं, आरिफ साहब हैं, इनके माल में, इज्जत में, औलाद में बरकत फरमाना। रब्बना आतिना फिल हसनत व ला तज़िद अज़ाबन नार। ला इलाहा मुबारके जागा जागा जिंदगी जागा 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 जिंदगी जागा 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 जिंदगी जागा 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 जिंदगी जागा जागा जागा। जिंदगी जागा। मेहरबानी मेहरबानी।
जाने जाने इलेक्ट्रिसिटी ना आयो ना ठीक है कंपनी में ले अपन माउंट डेटा पर नहीं